मुफ्ती साहब, मां हिकिड़े शख्स खे 10,000 रुपया कर्ज़ ॾिनो, हाणे उन मूंखे 11,000 रुपया वापसि ॾिना आहिनि। छा 11,000 सूद आहे या जाइज़ आहे? सूद तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां कंहिंखे कर्ज़ ॾियो था ऐं उन सां इहो मुआइदो कयो था त मां 10,000 ॾियां थो, मूंखे वापसि 11 कजां। कर्ज़ ॾियण वक़्तु जॾहिं तव्हां इज़ाफ़ी रक़म उन सां मुकायो था त मां हेतिरो कर्ज़ ॾियां थो, जॾहिं वापसि कंदे त मूंखे 1,000 2,000 वधीक ॾींदे, इहो सूद आहे ऐं हराम आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां कंहिंखे एहसाननि 10,000 कर्ज़ ॾिनो, जॾहिं उन वापसि कयो त उन थोराइते एतबार सां तव्हांखे 1,000 वधाए ॾिनो त हीउ शख़्स मूंखे ॾुखे वक़्त में पकड़ियो हुयो, मूंखे 10,000 कर्ज़ ॾिनो आहे, हाणे इंसानियत जे एतबार सां मुंहिंजे लाइ इहो ज़रूरी आहे त मां उनखे 1,000 2,000 वधाए ॾियां, त इहो सूद न आहे, इहो जाइज़ आहे ऐं इहो बहितर आहे। नबी साईं जो मिजाज मुबारक भी इहो हुयो, जॾहिं कंहिंखे कर्ज़ वापसि कंदा हुया त नबी साईं वधाए ॾींदा हुया। एहसान जो बदिलो, हल जज़ाउल इहसानी इल्लल इहसान, एहसान जो बदिलो इंसान हमेशा एहसान सां ॾे। पर अॼुकल्ह असांजे ज़माने में साॻियो कर्ज़ मिलण बि ॾुखियो आहे, त वधाए केरु ॾींदो। पर इहो शइ जेकॾहिं मुक़ररु न आहे, खुटल न आहे, माण्हू पंहिंजे थोराइते जे एतबार सां त मूंखे ॾुखे वक़्त में पकड़ियो आहे, इन एतबार सां जेकॾहिं 500 1,000 2,000 जेतिरा बि वधाए ॾिए थो त इहो वठणु जाइज़ आहे। ऐं कर्ज़ ॾियण वारो मुतालबो न करे, कर्ज़ ॾींदे वक़्तु 10,000 ॾिना ऐं हाणे जॾहिं मोटाए थो त उनखे चए 1,000 मां थोरो रखियो, मां मूंखे 1,000 वधाए ॾे, मुतालबो जाइज़ न आहे। उहो पंहिंजी मर्ज़ी सां, पंहिंजी रज़ामंदी सां तव्हांखे 1,000 2 वधाए ॾिए थो त इहो जाइज़ आहे।